सियासी कारकुननि का कूड़ा केस, सियासी अरबाब मीर के आलान चांद के चांद का कूड़ा केस, सिंधी सियासी कारकुननि के अरबाब मीर के आलान चांद के मुमताज सुमरो के बकार खुश्क के दरसलान शाह के कबरानी के कयूं मोगाई के असांजो ॾोह इहो आहे जो असां वक़्त सिर वक़्त जा घुरबल फेसियूं ऐं उहा जेका लुटफुर असांजी थिए थी असां उन जे ख़िलाफ़ सगारे तरीक़े सां उथी नथा बीहूं ऐं जॾहिं लुटजी फुरजी उहा लुटफुर असांजे पेरनि ताईं पहुचे थी बाहि जीअं जॾहिं पेरनि ताईं पहुचे थी तॾहिं असीं रड़ियूं था कयूं। इहे रड़ियूं जे असां उन वक़्तु कयूं हा जॾहिं असांजो पहिरियों माण्हू प्रोफेसर अशोक कुमार मेरहान इंजीनियरिंग कॉलेज जो खंभे गुम कयो वियो हुयो, मारियो वियो हुयो, उछलियो वियो या किथे बि जंहिंजो अॼु ताईं असांखे ॾस पतो नाहे मिलियो। त इहे जेके असांजा दोस्त लगातार खंभे गुम कया वञनि था त इहो सिलसिलो अॻिते न वधे हा। पर ही केस जेको असांजे आॾो आहे आज़ाद यूनिस चांग जो, आज़ाद यूनिस चांग सिंध जो आवाज़ ऐं पुरअमन जिदोजहद ते यकीन रखंदड़ हिकु असांजो साथी आहे ऐं पोरियत आहे उनखे हुनजी क्लिनिक तां जिते हू सुबुह खां वेंदे राति ताईं लगातार पंहिंजे बचड़नि जो पेट पालण जे लाइ पोरियो करे थो उते हुनखे असलम लांगा जी टीम CIA ऐं लाॻापियल थाणे जी पुलिस तशद्दुद तज़लील कंदे हुनखे खंभे वई आहे। 8 कलाकनि में सिंध जी साञाह ऐं सिंध जे सियासी जिदोजहद ऐं सोशल मीडिया ते जेका प्रोपेगेंडा थी उन जी मोट में उनखे 8 कलाकनि में ज़ाहिर कयो अथऊं ऐं ॿुधाइनि था त हुन सां मुक़ाबिलो थियो आहे ऐं हुन वटि बम आहिनि, हुन वटि ॿियो बारूद आहे ऐं उहो एॾो ख़तरनाक आहे। अहिड़ो ड्रामो किनो ऐं अहिड़ो जुड़थू क़िस्म जो ड्रामो केरु हिननि जूं ॻाल्हियूं मञंदो? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि जे हथ में बंदूक आहे। इन जे करे ही जेको कुझु बि चवनि था FIR जो पर्चो हिननि वटि आहे उन में जेको बि ही चाहिनि लिखनि था। कोर्टूं हिननि जूं आहिनि जेके हिननि ख़ासि ठाराए छॾियूं आहिनि ऐं असीं हिननि जे लाइ दहशतगर्द आहियूं ऐं उहे सभु असीं दहशतगर्द आहियूं जेके सवाल कयूं था। असीं सभु दहशतगर्द आहियूं जेके चऊं था त असां सां ज़्यादती आहे। असीं सभु दहशतगर्द आहियूं जेके डंडो खणी बीहूं था त असांजी फुलट बंदि कई वञे। बाक़ी उहे समूरा माण्हू जेके हिननि जा बूट चटनि जेके शाम जो हिननि जे महफ़िलनि में वेहनि उहे आला ऐं अफ़ज़ल आहिनि। असीं सम्झूं था असांजो दोस्त इन लाइ खंभे वियो, इन लाइ उन ते तशद्दुद थियो, इन लाइ उन ते कूड़ा केस थिया जो हू सिंध सभा जो सिहतमंद ऐं सगारो मेंबर ऐं अॻवान आहे। हू पंहिंजे हिसे जो कमु ईमानदारीअ सां करे थो ऐं हू दुश्मन सम्झे थो त जे हू सिंधी सियासत कंदड़ सिंध जी सियासत कंदड़ माण्हुनि खे फ्री हैंड ॾींदो, कमु करणु ॾींदो ऐं डप ऐं ॾहका पैदा न कंदो त पोइ हुनजी लुटफुर रुकिजी वेंदी। असीं मुतालबो न पर असीं एहतजाज था कयूं ऐं असीं दुनिया जे ज़मीर खां इहा घुर था कयूं ऐं पंहिंजे 7 करोड़ सिंधी क़ौम खां इहा घुर था कयूं त इहा ख़ामोशी छॾियो। अॼु असांजो दोस्त यूनिस, अॼु असांजा दोस्त सियासत कंदड़ खंभिया विया आहिनि, सुभाणे अवीं खंभजंदव, सुभाणे अव्हां जा बचा खंभजंदा, उन्हनि ते तशद्दुद थींदा ऐं अव्हां जी रस्ता रोक थींदी। उथी बीहो छो त हिन दुनिया अंदरि फ़क़ति ऐं फ़क़ति उहे ई बचड़ा आहिनि जेके पंहिंजे सुञाणप पंहिंजे वसीलनि ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ मज़ाहमत कंदा। बाक़ी ॿिया सभु मिटिजी वेंदा, उन्हनि जा नाला किताबनि में बि न ईंदा। असीं हीअ जिदोजहद या हीअ एहतजाज रुगो अॼु जो न पर सिंध सभा पंहिंजे साथियुनि जे लाइ जहिड़ी रीत ऐं रवायत रखी आहे त लगातार जिदोजहद असीं सुभाणे कराची प्रेस क्लब ते यूनिस चांग जी आज़ादी जे लाइ ऐं खंभे गुम कयल सियासी कारकुननि जी आज़ादी जे लाइ ऐं कूड़नि केसनि में जेलुनि मंझि वाड़ियल सियासी कारकुननि जी आज़ादी जे लाइ एहतजाज कंदासीं। ऐं सूमर ते टंडो जाम में
वरी अरबा ते अमरकोट में इहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोज़ जे बुनियादनि ते एहतजाज थींदा जेसीं ताईं यूनिस चांग आज़ाद नथो थिए। छो त असांखे ख़बर आहे ही मन घड़त, ही जुड़तूं, ही कूड़ा केस जेके अखिछिम में ख़त्म थियणा आहिनि, पर असीं सम्झूं था त उन जे लाइ बि जे जिदोजहद न कंदासीं त इहे अढाई 3 साल हलंदा। असां पंहिंजे उन्हनि ख़ामोश वेठल अॻवाननि ऐं ख़ामोश थी ॿिए पासे मोह करे वेठल क़ौम खे चऊं था त पंहिंजे आवाज़नि जे लाइ ऐं पंहिंजे वाहुरनि जे लाइ आवाज़ बणिजो, न त अवां मिटिजी वेंदो। मां यूनिस साहब जो वाल साहब थो ॻाल्हायां। असां तमामु मिसकीन माण्हू आहियूं अॼु, ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, अमन परस्त माण्हू आहियूं। ऐं यूनिस जेको मुंहिंजो पुटु आहे उहो ड्यूटी कंदो आहे अस्पताल में, क्लिनिक में, उन में रोज़ी कंदो आहे। उनजा बच्चा आहिनि, पंहिंजा शादीशुदा आहे, नंढड़ो पुटड़ो बि अथसि। ऐं बिना ॾोह ते पुलिस ॾाढ करे खयो आहे। ना को दहशतगर्द आहे, ना को मिसाई ॻाल्हि काले तंज़ीम सां उनजो वास्तो आहे, ना कुझु आहे, बचड़े वारो माण्हू आहे। मां उनजो वाल साहब सॼो ॾींहुं मज़ूरी कंदो आहियां, पाण फैक्ट्री में कमु कयां थो। हींअर मिसाल तक़रीबन 20 साल थी विया आहिनि रशीदाबाद में, कराची में। ऐं यूनिस सां नाजाइज़ी थी आहे, सफ़ा ना इंसाफ़ी थी आहे। ऐं जेको पुलिस हिननि ते केस आयो आहे यूनिस ते, त जाम शेरे जो जेको हिननि एरियो ॾिनो आहे, सॼा सर झूठ कूड़ फ्रॉड। ऐं यूनिस जो असां जेको NC दाख़िल कराई, जीअं यूनिस खे हिननि खां खयो आहे, असां NC दाख़िल कराई आहे, उहा बि हींअर पुलिस वटि NC दाख़िल लॻी पई आहे। ऐं उहो बि पुलिस जो जेको हींअर मिसाल ॻाल्हि असां वारदार जेका ॾेखारी आहे, उहा बि वारदार पुलिस ॾिठी आहे। उते कैमरा लॻा पिया आहिनि, उहे कैमरा बि भली कोई जज साहिबु चेक करे वठे हींअर बि त यूनिस किथां हुननि खयो आहे ऐं किथे हुननि वञी मुक़ाबिलो ॼणायो आहे। सरासर कूड़ पुलिस जी ॾाढ आहे साईं, इहो ॾाढ ईंदे करे आहे जो यूनिस साहिबु हिकिड़ो मिसाल ॻाल्हि अमन परस्त ऐं जेको यूनिस हक़ जो आवाज़ जे लाइ ऐं जिदोजहद पूरे सिंध जे लाइ जिदोजहद कंदो, उन जे हिसाब सां हिननि ॾाढ करे पुलिस ऐं काला कूड़ा केस हणी ऐं ॾाढ करे खणी हींअर वञी बंदि कयो आहे। ऐं जेके बि हिननि केस आया आहिनि सभु कूड़ा, सभु टोटल कूड़ा आहिनि। ऐं वारदास भली जज हींअर बि कैमरा चेक करे लॻा पिया आहिनि, उहे कैमरा उहा NC कटी पिया हींअर जेको असां पुलिस वटि पई आहे, सम्झो उहा चेक करे भली। ऐं सरासर ही जेको जेको इंतिज़ामिया हिननि जी एजेंसियुनि वारनि जी जा जेका इंतिज़ामिया जेका असांजी सियाही थाणनि वारनि जी, इहा सरासर ॾाढा ग़रीबनि जे मथां ज़ुल्म आहे, सरासर ज़ुल्म आहे। हाणे मां ग़रीब माण्हू, बचड़े वारा माण्हू, एतिरा केस हिननि लॻा आहिनि। हाणे बचड़ा मां तात्या जा हिन केसनि ते पोयां लॻा। हाणे इहे जो ॾाढ हलंदो त कीअं ग़रीब आवाम हलंदी अॻिते, कीअं आवाम वीचारी ग़रीब खे को रिलीफ मिलंदो अॻिते। हाणे ग़रीब आवाम मज़ूरी करे पंहिंजा बच्चा ताते जा हिननि केसनि जे मुंहुं ॾिए। मां जज खे अपील कयां थो, जेको बि कोर्ट में जज आहे हींअर उनखे अपील कयां थो, ही सभु पुलिस जा कूड़ा केस ख़तमु करे ऐं यूनिस खे आज़ादु